अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी खैरपुर नाथन शाजे शहबाज कॉलोनी थे रेवासी शाहनवाज पमर प्रेस क्लब दादू में बंजे भा गुलाम हुसैन पमर गुलाम सरवर पमर मोहम्मद यूसुफ उर्फ वहीद पमर के खिलाफ दाइंदे छो त मां पंहिंजे भा अलियास घर पमर खां 2015 में 1050 फुट 10 लख में जगह ख़रीद कयमि लखे रुपया ख़र्च करे जगह ठारायमि जॾहिं त मां वक़्तु जगह विकिरो करणु चाहियां थो त मुंहिंजा भाइर उन गॾु ॿिया मुंहिंजे घर ते हला करे मुंहिंजे घरवारी ऐं मासूम ॿारनि मथां तशदुद करे घर मां कढी छॾियो। असां खैरपुर नाथन शाह छॾे हिन वक़्तु दादूअ में रहूं था। मुंहिंजे भाउ सां जेकी गॾु आहिनि इहे ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि, कंहिं बि मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे नुक़सानु पहुचाए सघनि था। हिन वक़्तु मुंहिंजे घर ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। घर जा असली कागज़ मूं वटि मौजूदु आहिनि। मूंखे हिन वक़्तु जगह विकिरो करणु नथा ॾियनि। ख़रीद कंदड़नि खे धमकियूं ॾेई वापसि था कनि। हिन चीफ जस्टिस सिंध IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू कमिश्नर हैदराबाद का मुतालबो कर त जगह तां कब्ज़ो ख़त्म कराए मुखालिफ़नि खे गिरफ़्तार करे संदसि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कियो वञे।